जी आवाम खे चवंदुसि त बाक़ी 2-3 कलाक आहिनि, तव्हां भरपूर जेको आहे कोशिशि करियो, तव्हां पोलिंग स्टेशन्स ते पहुचण जी, पंहिंजो वोट हर सूरत में कास्ट करायो ऐं पंहिंजे ज़मीर जे मुताबिक़ पंहिंजो वोट कास्ट करियो। इहो वोट जेको आहे सिंध जे लाइ आहे। अॼु पंहिंजे घर में जेकॾहिं तव्हां वेही रहिया त सिंध तव्हांखे कॾहिं माफ़ न कंदी। इन करे निकिरो ऐं इहो नथो चवां मूंखे वोट ॾियो, जेको तव्हांजो ज़मीर चए थो उन ज़मीर खे तव्हां पंहिंजे खे वोट ॾियो ऐं हर सूरत में पोलिंग स्टेशन्स ते पहुचो त घटि में घटि उते जेके गुंडा वेठा आहिनि त उन्हनि जी हौसला शिकनी थिए ऐं तव्हांजे वोट सां तब्दीली अचे। आहे सरकारी मशीनरी कमु करे पई, मूं अर्ज़ु कयो ते कोई 12-14 अरिड़हं ऑफिशियली ऐं उन खां अलावा अनऑफिशियली SSP लॻल आहिनि, जेके पाण उन जी निगरानी में सॼी सीनाज़ोरी या बदमाशी जेका आहे थिए थी पई। ऐं तव्हां ॾिठो मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन्स ते हू पाण शामिल आहिनि उन में, यूनियन जा चेयरमैन आहिनि, हू पुलिस आहे ऐं ख़ासि तौर ते कुंडरी खां वठी इहो सॼो पट्टी जेका आहे उन में उहो खुले आम दादागिरी ऐं उहो लॻाए वेठा आहिनि। ऐं पुलिस करे थी पई स्टेट, जेकॾहिं स्टेट जंहिंजो कमु आहे तहफ़ुज़ ॾियणु, वोटरनि खे तहफ़ुज़ ॾियणु, जेकॾहिं उहो पाण बदमाशी करे त पोइ हाणे पुलिस वारो बि चयो न, सुप्रीम कोर्ट हिकिड़ो बीठल पुलिस वारो बि स्टेट आहे, त उहो जेकॾहिं बदमाशी करे त उन आम माण्हू छा थो करे सघे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।